3 सितंबर अंगारे जो ॾींहुं आहे मां मदई जी जेको आहे UBL जे ब्रांच ते जेका मदई जी UBL बैंक जी ब्रांच आहे उते मां बीठो आहियां। हीअ तव्हां माना ॾिसो हिते जेको आहे मां तव्हांखे ॿुधाईंदो सदाईं जेको अपडेट ॾींदो आहियां त हीअ जेका ATM मशीनूं आहिनि बैंक अमले जे तरफ़ां हमेशह पहिरनि तारीख़ुनि में जेका माना शहरनि खे तकलीफ़ ॾिनी वेंदी आहे। खोड़ सारियूं कंप्लेंट्स माना जेको आहे मूंखे मौसूल थी वियो। उनखां पोइ बाद में मां आयो आहियां। हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में 6 बजे टाइम या 7 बजे टाइम थिए थो, 6:30 7 अचो त वधीक मुआइनो कयूं त ATM मशीन में छा आहे। दोस्त बि बीठा आहिनि। अदा ATM मशीन हले थी भाऊ? हेॾे त ॾिसो न, हले थी ATM मशीन? तव्हां अॼु पहिरियों दफ़ो आया हो? जी मंझंदि आया हो त उन टाइम हले पियो, कैश कढी विया हो मंझंदि जो, ऐं उनखां पोइ हाणे आया हो त आउट ऑफ सर्विस लॻी पई आहे। हाणे तव्हां केतिरो टाइम थियो आहे बीठा आहे? तक़रीबन 10-15 मिनट थी विया। त माना इन उमेद में त मतां सर्विस अची वेंदी। अच्छा भाऊ, तव्हां जेको आहे ॾियो अवाल? डेली बेसिस ते मुंहिंजी ट्रांज़ेक्शन हूंदी आहे ATM मां जी, पर रोज़ कोई ना कोई मसलो हिननि सां आहे ई आहे। हीअ जेका UBL जी माना ATM मशीन आहे, UBL ब्रांच मदई जी डिस्ट्रिक्ट शिकारपुर नाज़रीन आहे सर। हीअ जेको दोस्त ॿुधाए थो रोज़ जो सारिफ़ आहे, रोज़ जो यूज़र आहे। ATM मशीन मां रोज़ ट्रांज़ेक्शन साईं कंदा आहिनि ऐं चवनि था पिया त रोज़ मसलो हूंदो आहे। त ईअं आहे? रोज़ साईं प्रॉब्लम हूंदो ई हूंदो आहे, कोई ना कोई। त हीअ जेको UBL बैंक जो नाल अमलो आहे, मुंहिंजे ख़्याल में मदई जी ब्रांच जो नाल अमलो आहे जो हिन में अच्छा हीअ साईं माना जेको आहे त हिन में तव्हांखे मां ॾेखारियां हीअ आउट ऑफ सर्विस माना जेको आहे दिस ATM इज़ आउट ऑफ सर्विस। वी regret any inconvenience छा लिखियलु आहे सर? मां त अंग्रेज़ी बि एॾो एक्सपर्ट न आहियां। फॉर एनी फर्दर जेको आहे असिस्टेंस प्लीज़ कॉल, पोइ हिन ते नंबर ते कॉल कयो 111-825-888। कॉल ई न वेंदी आहे? अच्छा, हीअ भाऊ चए थो त माना फ्रॉड हिननि जो ॾिसो त अच्छा इहो जेकर नंबर माना मिलायूं था त वरी कंप्यूटर चवंदो वरी 1 मिलायो, वरी 2 मिलायो, वरी अच्छा माना इहो नंबर मथां नंबर थो अचे, कंप्लेंट माना न रिकॉर्ड थी थिए, न रिस्पॉन्स नथो मिले। हीअ जेको आहे तो पाकिस्तान आहे। हीअ पाकिस्तान जी जेका बैंक्स जेका जेको अमलो आहे, बैंक्स डिपार्टमेंट आहे, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान। माना पाकिस्तान खे बाक़ी इदारनि खे बि त लुट मार करे छॾींदो। हे त कमाए थो इदारो यार। ॿुधाइनि था पिया त स्टेट बैंक जो जेको मैनेजर आहे माना जेको भाऊ तव्हां ॿुधी आहे या माना ख़बर आहे त स्टेट बैंक जो जेको जनरल मैनेजर आहे जेको सही बि कंदो आहे रोड ते, मुंहिंजे ख़्याल में 60 लख पघार आहे महीने जी। 65 लख 65 DA माना इहा 1 मंथ 1 करोड़ खां मथे स्टेट बैंक जो गवर्नर खणंदो आहे। गवर्नर जेको आहे स्टेट बैंक माना 1 करोड़ खां मथे DA जहाज जी टिकट आहे। अच्छा, सैलरी उन खां अलावा ॿारनि जे तालीम जा माना जेके आहिनि अलाउंसिस सभु शइ मिलाए करे करोड़ खां मथे सैलरी। इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे। हीअ जेके शहरी आहियूं असांजे टैक्सिस जी पघार थो खणे को माना जेको आहे मां सम्झां थो पियो त हुननि वॾनि जी का मिरास न आहे। 5 तारीख़ ताईं इहा हालत हूंदी आहे। ख़ासि करे माना जेको आहे त हीअ दोस्त हीअ बि कंप्लेन करे थो पियो त ख़ासि करे जेको आहे माना पहिरियनि तारीख़ुनि में हीअ ख़ासि करे UBL हुजे, नेशनल हुजे, नेशनल वारनि जी हाणे मुंहिंजे ख़्याल में 2-3 महीनो आहे कुझु न हाणे बि नेशनल ब्लॉक लॻी हाणे चवे थो त भई कैश ख़तमु थी वई आहे। कैश न हूंदा साईं तव्हां माना अॻूं आया हो जेको त तव्हां नेशनल वारी ते ATM ते विया हो? तव्हां असां थी आयासीं। केॾी महिल? हाणे हिन खां अॻु में विया आहियूं, हेॾां चकर लॻाए हेॾे। हाणे जेको आहे हुन जी मां रिकॉर्डिंग कयां पियो त हुन माना ॿाहिरि निकिरी करे मूंखे माना वज़ाहत कई त साईं 15 मिंट थिया आहिनि असांजी हाणे क्लोज़ कई आहे, कैश था माना जेको आहे मिंटनि जो बि कमु न आहे। बहरहाल 10-15 मिंट अगरि वाक़ई बि आहे जेकर तव्हां कलाकु अॻु में को नेशनल ATM ते वियो आहे ऐं अहिड़ी का कंप्लेन थी आहे त पोइ त उहा जाइज़ आहे। बाक़ी 10-15 मिंट 15 मिंट हेॾे चकर लॻाए नेशनल में UBL में सही। अच्छा हलो ठीकु आहे। अच्छा हीअ दोस्त जेके आहिनि साईं तव्हां बि ATM ते आया हो त हिकु त राति बि माना मुंहिंजे ख़्याल मंदर ताईं थोरो रोशनी ते ईंदव त थोरो हाल अहिवाल त ॾियो ATM जे हवाले सां। हीअ जेकी मदई जी शहर आहे डिस्ट्रिक्ट शिकारपुर जो वॾे में वॾो शहर आहे। हीअ मदई जी वॾो कारोबारी शहर आहे। हिते दीवान बिरादरी आहे,
उन खां अलावा हीउ ज़िलो थी सघे थो, ज़िला हेडक्वाटर थी सघे थो, एॾे लेवल जो शहर आहे। ऐं हिते ATM मशीन ये UBL जी तव्हां माना साईं मथे जी जाओ जी सर। त तव्हां ATM माना केतिरे अरसे खां वठी इस्तेमालु कयो था? चङो वक़्तु थी वियो आहे, पर पहिरीं तारीख़नि में हिन जो इहो इशू हूंदो आहे, ATM सदाईं कम ई न कंदो आहे, झटि कंदो आहे, नो सर्विस ॾेखारींदो। इहो इशू पहिरीं तारीख़नि मां रहे ई रहे थो हिते। अच्छा, इहो माना जेको आहे सिर्फ़ु हिन UBL बैंक वारनि जो अशर नशर ख़राबु आहे या बाक़ियुनि जो बि? UBL जो ख़ासि करे UBL वारनि जो आहे। त नाज़रीन ही मां तव्हांखे ॿुधायां थो, जेको बैंक डिपार्टमेंट आहे माना इहो स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जेको आहे, उहो घटि में घटि जेको बैंक सिस्टम आहे उहो बि जेकॾहिं नाकारा हूंदो त बाक़ी पाकिस्तान लाइ बचो छा? परेशान थो थिए आवाम साईं, परेशान आहे। हिकिड़ी सहूलियत आहे, हिकिड़ी असांखे ॾिनी वई आहे, हुनजो जो फ़ाइदो न मिले त कहिड़े कम जो, पोइ त माण्हू नए तरह हलियो वञे या लाड़काणे थो मजबूरन वञिणो पए। बिल्कुलु। अच्छा भला भाऊ, माना तव्हां इहो आउट ऑफ सर्विस जो छा मतिलबु थी सघे थो? मतिलबु त या हिन वटि कैश अवेलेबल न आहे हा, या ॼाणियूं हाणे मथां हिननि जो सिस्टम मथां मतिलबु हिन में हिन ब्रांच जो को त न माना हिननि जो अंदरि सिस्टम आहे। अच्छा, उतां कंप्यूटर जे ज़रिए हैंग कंदा हैंग कंदा आहिनि माना जेको आहे ब्रांच अमले जी। असल में हे जेका आहिनि न वॾा हे नवाब बि अथव, नवाब इन माना में इन्हनि जी लुसाइब तव्हां ॾिसो माना साईं, हे वेठा आहिनि एसियुनि में पघारूं था खणनि, हिन गुई साड़ी एतिरी न खणंदा आहिनि त माना कैश असांखे मथां मटाइणी पवे। कैश जो इशू आहे ख़ासि करे, त जंहिंमहिल कैश न आहे त हथरादू कयो थो। त मतिलबु हाणे असां घरों अचूं कैश माना कीअं मटियूं, इहो बि आहे छा शायदि? इहो बि चकर आहे। मूंखे त इहा ॿुधण में आयो आहे त इहा असांजी सिंध बैंक आहे जेका साईं मदीजीअ में, सिंध बैंक जी जेका ब्रांच आहे इन में ATM मशीन जी जॻह बि आहे। इहे भई इन जे करे ATM मशीन नथा हणाइनि सिर्फ़ु, माना हर हिते माना तयारी माना फुल आहे, सिर्फ़ु मशीन इन करे नथा हणाइनि त माना हरू भरू ईंदा ते कैश मटणी पवंदी, माना हुनजो इंतज़ारु हुनजो फ़ाइदो कहिड़ो, तव्हां जॾहिं मशीन जी जॻह बि छॾी आहे, मशीन अवेलेबल बि शिकायतुनि में पई आहे, सही, पोइ हिते लॻाइण जो फ़ाइदो कहिड़ो आहे? तव्हां लॻायो ई न, सही था। एतिरी जाइ छॾी त फ़ाइदो त न आहे, नुक़सानु आहे, आवाम जो नुक़सानु आहे न, अमले खे त फ़ाइदो आहे न। अमले खे त अमलो माना इहो असां त उहो था चऊं न, त हुननि जी माना ॾिसो या कम ज़र्फ़ी चऊं, नाल ई चऊं, सही, हर ट्रांज़ेक्शन ते कटनि था। ऐं उनखां पोइ तव्हां कैश 20,000 खां मथे बि नथा कढी सघो। माना जेको अगरि लख कंहिं कढाइणो आहे 5 दफ़ा ज़रूरु हुनजी टैक्स कट बि माना हिकु माण्हू बि न करे, इहो बि फ़ाइदो वठनि था। ऐं उनखां पोइ पब्लिक खे माना दरपदर करणु ॼणो हिननि जे मथां इंतिहाई अफ़सोस आहे। माना हीअ बि दोस्त नओं आयो आहे, साईं तव्हां ATM ते आया आहियो मशीन ते, तव्हां माना अॻु बि आया आहियो न? पहिरियों दफ़ो आया आहियो माना अॼु पहिरियों दफ़ो आया हो? कल्ह बि माना आया न? हीअ दोस्त ॿुधायो थो नाज़रीन त कल्ह बि माना जो कल्ह कहिड़े टाइम आया साईं? जी 7:30 माना चइबो त इहा जा त बैंक वारा ईअं कनि था जॾहिं इहे मोकल करे हलिया था वञनि त ATM जी माना आउट ऑफ सर्विस करे माना हलिया था वञनि। जो नाज़रीन ही माना जेको आहे दोस्त आहे, हीअ UBL बैंक ब्रांच आहे मदीजी जी, डिस्ट्रिक्ट शिकारपुर में वाक़िआ आहे। हिन जी अमले जी नाल ई तो असां जेको आहे तो वस वारनि खे बैंक डिपार्टमेंट जे अमले खे अपील कंदासीं त महिरबानी करे हिननि जी का कन माट कयो, हिननि जी का पघार ई रोकियो 1-2 महीननि जी, या को कटवती कयो त हिननि खे का ख़बर त पए न। लोकल मदीजी जा आहिनि, पोइ बि इहो अशर आहे माना जेको जी जी सही हितां जा ई लोकल आहिनि। ऐं बैंक अमले माना मथां वारा लोकल इन करे ई रखिया हूंदा त जीअं बैंक सर्विस सुठी माना पब्लिक खे ॾेई सघनि जीअं, पर उनजे बावजूदि बि माना जिन खे नौकरियूं न आहिनि त उहे वीचारा ॿाराइनि था, जिन खे आहिनि त उनजी हालत तव्हां ॾिसो। सही था ॻाल्हि, हीअ नाज़रीन माना पब्लिक खे दोस्त एॾा मायूस आहिनि, चवंदा हिन को सर्विस हुजे ई न त हिकु ई आसरो करे असां वियूं, माना उहो भलो जेको आहे। नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेका आहे नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान मदीजी जी ब्रांच जी ATM मशीन आहे। ऐं हीअ दोस्त जेके आहिनि हीअ मायूस थी करे हुतां UBL बैंक वारी ATM मशीन मां मायूसी करे हीअ नेशनल बैंक वारी ATM मशीन ते आया आहिनि। हीअ ट्रांज़ेक्शन हले थी पई, दोस्त जेको आहे मुसलसल पंहिंजी जेको आहे उहो ट्रांज़ेक्शन कनि था ऐं हर ATM हले थो।
ही नेशनल बैंक पाकिस्तान मदे जी ब्रांच अमले जी जेका आहे उहो साराह जोगी कारकर्दगी आहे जेका असांखे उन्हनि खे मञता ॾियणु घुरिजे। साईं तव्हां जेको आहे छा था हिन हवाले सां कुझु चवणु चाहींदा? मशीन हले थी माना जेको आहे भाऊ तव्हां VIP आहे भाउ। VIP आहे तव्हां हाणे छा था जे नेशनल बैंक UBL ते विया हो? सर UBL जी असांखे हुन में जेको आहे सो कार्ड न आहे लॻंदो असांजे वाल साहब जो पोइ शिकायत कार्ड छाजे करे न लॻंदो? ATM न आहे छा? त सर ATM कार्ड आहे उहो UBL जो जेको ATM कार्ड आहे उहो हुन में जेको आहे UBL जो ई खणे थी, SBI जो न खणे। हा त उहा उन्हनि जी माना उहा आहे न रुसाइप चवणी हा छो नथी खणे माना हर कार्ड खणणु घुरिजे न। बिल्कुलु सर UBL वारनि जे लाइ चओ न त उन्हनि माना जेको आहे इहा हरकत करे छॾी आहे ATM में। बिल्कुलु सर तव्हां त माना जेको आहे आवाम तकलीफ़ कटे माना पंहिंजो सिर्फ़ु कार्ड हले बाक़ी ॿिया कार्ड माना पाकिस्तानी लाइ या त लिखी छॾनि न सिर्फ़ु UBL वारनि जे लाइ पोइ चवनि त हलो ठीकु आहे।